पासे मूंखे अपडेट कयूं कराची में सिंध असेंबली में तकरीब पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खिताब कयो। क़ौमूं सभिनी जी गॾियल महिनत सां कामयाबी माणींदियूं आहिनि। पीपी चेयरमैन जोड़ो चवण आहे क़ौमुनि जी तरक़ी में सियासत जो अहम किरदार हूंदो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त पंहिंजी सक़ाफ़त खे विस्तारींदड़ क़ौमूं कॾहिं बि तरक़ी नथियूं करे सघनि। मुतहद थी हर चैलेंज जो मुक़ाबिलो करे सघिजे थो। ताक़त बंदूक या गोली में न पर सियासत ऐं सक़ाफ़त में आहे। सिंध असेंबली इहा जाइ आहे जिथे पाकिस्तान ठहण जो ठहराव मंज़ूर थियो हो। पाण में विढ़ंदा रहंदासीं त नौजवाननि जी उम्मीदुनि ते पूरो न लही सघंदासीं। इहो चवण आहे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो। अपडेट कयूं आहे कराची में सिंध असेंबली में तकरीब पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खिताब कयो। संदसि बणाए त क़ौमूं सभिनी जी गॾियल महिनत सां कामयाबी माणींदियूं आहिनि। क़ौमुनि जी तरक़ी में सियासत जो अहम किरदार हूंदो आहे। पंहिंजी सक़ाफ़त खे विस्तारींदड़ क़ौमूं कॾहिं बि तरक़ी नथियूं करे सघनि। मुतहद थी